जय झूलेलाल दोस्तों। मां तव्हांजो पंहिंजो आशीष उत्तम चंद राजाई भावनगर गुजरात में। दोस्तों अॼु सोशल मीडिया के माध्यम से मां तव्हांखे इहा वेनती करण आयो आहियां त हिन वक़्तु श्री झूलेलाल भगवान यानी कि असां सनातन हिंदू सिंधी समाज जा इष्ट देव श्री वरुण देव जा अवतार श्री झूलेलाल भगवान जा पवित्र चालीसा व्रत हली रहिया आहिनि। हिन पवित्र चालीसा व्रत में अचो त असां हिन जीवन में असांजे इष्ट देव जंहिं असांजी ऐं असांजे धर्म जी रक्षा कई हुई, जग खे तारणहार आयो हुयो, उन भगवान जी याद में असां चालीसा व्रत रखंदा आहियूं। अचो त दोस्तों असां सभई गॾिजी करे पंहिंजे पंहिंजे शहर में यानी कि न सिर्फ़ु भावनगर में पर भावनगर खां सवाइ गुजरात के हर कंहिं शहर में, गुजरात के ॿाहिरि मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली, यूपी, इवन दक्षिण भारत में भी कर्नाटक, तमिलनाडु, केरल, हिन पासे अचूं त पश्चिम बंगाल, उन पासे वञूं त बिहार, पंजाब में, उत्तराखंड में, जिते जिते सिंधी रहनि था उते उते झूलेलाल भगवान जो चालीसा व्रत मल्हाए रहिया आहिनि। अचो दोस्तों सम्झूं असां पंहिंजे पाण खे, पंहिंजी सिंधियत खे, पंहिंजे धर्म खे, उन्हनि सभिनी खे गॾु करण जे लाइ हिकु पवित्र मौक़ो मिलियो आहे असांखे श्री झूलेलाल भगवान जा पूज्य चालीसा व्रत। हिन चालीसा व्रत में असां पंहिंजे पंहिंजे शहर में झूलेलाल भगवान जा मंदर, सिंधी समाज जा मंदर आहिनि, उते ठाकुर साहिब खे, मंदर जे पुजारी जी खे, सत्संग मंडली, भजन मंडली खे वेनती कयूं हथ जोड़े करे त तव्हां असांजे घर में झूलेलाल साहिब जो बहिराणो साहिब या झूलेलाल साहिब जी जोत साहिब या तो भले मंदिर में जिते लाल साईं विराजमान हुजे उते असां उन्हनि जे साम्हूं बहिराणे साहिब जी पूजा कयूं। उन प्रोग्राम में असां झूलेलाल साईं खे प्रार्थनाऊं कयूं, स्तुति गायूं, अष्टक, पंजड़ा, मदा, लाल साईं जो अखो पायूं, लाल साईं जो बहिराणो कयूं, लाल साईं जी जोत जगायूं, लाल साईं खां आरती कयूं ऐं पोइ असां झोली झले करे लाल साईं खे पंहिंजी मन जूं मुरादूं पूरी करण लाइ वेनती कयूं। त दोस्तों हिन ॻाल्हियुनि सां असांखे घणो ई फ़ाइदो थींदो। हिकु, असांजे अंदरि असांजे इष्ट देव जे प्रति जी जेकी पवित्र भावनाऊं आहिनि उहा लाल साईं ॿुधंदा। ॿियो, हिन आयोजन में जेकॾहिं असां असांजे घर में था कयूं या समाज जे मंदर में था कयूं, असां सभिनीनि सिंधियुनि खे आमंत्रण ॾींदासीं, इनवाइट कंदासीं त अचो तव्हां बि असां सां गॾु सहभागी थियो। पोइ हिक ॿिए सां गॾिजाणी थींदी, सुख दुख जूं ॻाल्हियूं थींदियूं। टियों, जेका भॼन ॻाईंदासीं, असां प्रार्थनाऊं कंदासीं, उहो सभु सिंधीअ में ॻाईंदासीं, जंहिंसां असांजी सिंधियत जिंदह रहंदी। त झूलेलाल साईं जोड़ण वारा आहिनि साईं। उन वक़्तु बि मिर्ख शाह जे वक़्त जे बि असांजी रक्षा कई, असांजे धर्म जी रक्षा कई, अॼु बि असांजी रक्षा करे रहिया आहिनि। पर कुझु व्यक्ति गुमराह थी रहिया आहिनि, दर दर भटकी रहिया आहिनि। मुंहिंजी उन्हनि खे ख़ासि वेनती आहे, पंहिंजो इष्ट देव न भुलियो। भगवान श्री कृष्ण अर्जुन खे चयो आहे भगवत गीता जे अंदरि, कुरुक्षेत्र धर्म क्षेत्र जे मैदान में, त हर कंहिं व्यक्ति खे पंहिंजे इष्ट देव खे पूॼणु घुरिजे। असां सिंधियुनि जो इष्ट देव, इष्ट यानी प्रथम, देव माना भगवान, असां सभिनीनि जो पहिरियों भगवान झूलेलाल साईं आहे, जंहिं औखे वेले असांजी रक्षा कई, असांजे धर्म जी रक्षा कई आहे। त असांजी पवित्र फ़र्ज़ु आहे त पहिरीं असां पंहिंजे झूलण खे रिझायूं, असां झूलण खे वेनती कयूं ऐं पको विश्वास रखिजो, झूलण सभिनीनि जा कम पार पहुचाया आहिनि। तव्हांजा बि पहुचाईंदा, मुंहिंजा बि पहुचाईंदा, सभिनीनि जा पार पहुचाईंदा। हिकु विश्वास रखी करे रोज़ राति जो, शाम जो, सुबुह जो 2 टाइम झूलेलाल जे मंदर में वञो, आरती जे टाइम ते आरती कयो, पलउ पायो। बिज़ी शेड्यूल आहे त पंहिंजे घर में बि तव्हां झूलेलाल साईं जी मूर्ति विराजमान करे उनखे 2 टाइम ॾीओ अगरबत्ती करे था सघो, पलउ पाए था सघो, दुकान, ऑफिस ऐं कारखाननि ते करे था सघो। त प्लीज़ 40 ॾींहं असांजे लाल साईं जी आरती, पलउ, मदा, स्तुति, अष्टक, बहिराणो साहिब, अखो साहिब ज़रूरु कंदव।
या मंदर में बहिराणो सभु बि लिखाए था सघूं, आयोजन करे था सघूं, या पंहिंजे घर जीअं जंहिं शहर जी अनुकूलता हुजे उन मुताबिक़ असां चालीहे में लाभ वठूं, लाल साईं जे नाले जी प्रसादी विरायूं, भंडारनि जो आयोजन कयूं ऐं सिंधियत जिंदाबाद, सनातन धर्म जिंदाबाद कयूं। जय झूलेलाल, बेड़ा ई पार।